सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे इनवान हेठि जेको आहे पूरी सिंध जी खानपुर तालुके ऐं खानपुर शहर में जेको आहे सक़ाफ़ती सरगर्मियूं जेके उरूज ते आहिनि। हिन वक़्तु जेके आहे पैरामेडिकल स्टाफ पारां हिकिड़ी सक़ाफ़ती रैली कढी वई आहे ऐं कोशिशि कंदासीं त हितां जे जेके पैरामेडिकल अॻुवान ऐं स्टाफ आहे उन खां पुछा कंदासीं त उहो सक़ाफ़त जे ॾींहं जे हवाले सां उहो छा पिया चवनि। जा ॿेट ऐं सिंध जूं ज़मीनूं सिंध जूं आहिनि। असां पंहिंजी सिंध जी मालिकी तां क़तई तौर ते हथ न खणंदासीं। इंशाअल्लाह ताला हे त सिंध जी ज़मीन ऐं ॿेट जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं सिंध जो हिकिड़ो ज़रो बि को माण्हू कंहिं ग़लति नज़र सां ॾिसंदो असां इंशाअल्लाह ताला हुनजी अखि कढी छॾींदासीं। असांखे हिकु सक़ाफ़ती कल्चर ॾींहं ते जेको आहे सो 6 डिसंबर ते इंशाअल्लाह ईद वांगुरु मल्हाईंदासीं। असां ईद वांगुरु मल्हाईंदासीं, पाण बि तयारियूं कंदासीं ऐं ॿारनि बचनि खे बि असां वठी मल्हाईंदासीं। ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे, उन ते हरगिज़ कंहिंखे बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं। सिंध लाइ असां जान बि क़ुर्बान कंदासीं। सिंध धरतीअ तां असां क़ुर्बान थींदासीं। असीं सिंध सां गॾु आहियूं ऐं हीअ जेको सिंध टीवी नेटवर्क जेको ऐलान कयो आहे 6 डिसंबर ते सिंध जी ज़मीन ऐं सिंध जा जेके ॿेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत असां उनजी भरपूर अजिया कयूं था ऐं 6 डिसंबर जेको आहे ईद वांगुरु मल्हाईंदासीं। कैमरामैन अली मुर्तज़ा शाह सां गॾु अब्दुल मालिक महर, सिंध टीवी न्यूज़ खानपुर।